अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम नशरह लक सदरक व वदअना अन्का विज़रक अल्लज़ी अन्क़ज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा माजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख़ उज़्ज़ाम, उलमाए किराम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ो, दोस्तो, अल्लाह पाक जल जलालहु अमन वालहु जे पाक कलाम कुरान मजीद जूं चंद आयातूं अवां बुज़ुर्गनि जे आॾो मूं तिलावत कयूं आहिनि, जंहिंजे बारे में तव्हां जे आॾो चंद मारूज़ात अर्ज़ करना आहिनि। अल्लाह ताला शाल पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असां सभिनी खे रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे हबीब जे सदके शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही जलसो जंहिंजा इश्तिहार तव्हां पढ़िया, मथां उन जे लिखियल हो ज़िक्र हबीब कॉन्फ्रेंस। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र पाक जी हीअ अॼोकी महफ़िल आहे। जलसो जंहिं रखरायो हो उहो साईं अञा कोन पहुतो आहे। मां सम्झां थो साईं हितां वरी उमिरि ते मोटी अलाए छा। हा साईं 1.5 कलाक साईं जो ॾिसूं था, मां घड़ी साईं जी ॾिठी आहे। साईं दरवेश आहे किथे वरी वेही वियो त ॾिसो त शाम बि मुस पहुचंदो। जलसे कराइण वारो अदो बि मूं कोन ॾिठो आहे। जंहिं दावत ॾिनी, जंहिं जलसो कयो, या अलाए किथे मां बि ज़ोरी अची कुर्सी ते कब्ज़ो कयो आहे। मौलवी बि सभु कावड़िजी विया हूंदा।
पर हाणे छा कयां, देर थी वई आहे, सियारे जो सिज ॿ त थी विया आहिनि। बसि ॿ टे ॻाल्हियूं ज़िक्र ख़ैर जूं कंदासूं, साईं ईंदो पोइ असीं वरी दुआ घुरी वेहंदासूं, पोइ साईं जूं ॻाल्हियूं ॿुधंदासूं। हाणे माशा अल्लाह अव्हां खे ख़ुदा तव्हां खे असां सभिनी खे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। सभई मोहब्बत सां मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ो त मां तव्हां खे ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ॾाढे दुरूद कोन पढ़ियो, मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु व मन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, अलम नशरह लक सदरक व वदअना अन्क विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। ॾाढे अल्लाह ताला जल जलालु व मन वालू पंहिंजे महबूब करीम सां मुखातबा, अलम नशरह लक सदरक, ऐ मुंहिंजा प्यारा महबूब, छा मां रब करीम जी ज़ात बाबरकात तुंहिंजे सीने खे कुशादो कोन कयो आहे? छा याने कुशादो कयो आहे? ववदअना अन्क विज़रक, ऐं असां तुंहिंजे मथां तुंहिंजा बार लाहे छॾिया। अल्लज़ी अनक़द ज़हरक, उहे बार जेके तुंहिंजे पुठीअ जे मथां गरान हा, गरा हा। अल्लाह पा फरमाए तो वरफ़अना लक ज़िक्रक, ऐं मुंहिंजा प्यारा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे ज़िक्र पाक खे तुंहिंजी ज़ात जे लाइ मां अल्लाह पाक बुलंद फरमाए छॾियो आहे। अहिड़ो त बुलंद फरमायो आहे जो मुंहिंजा हबीब जाते मां रब जो नालो हूंदो ते तो मुहम्मद मिठे जो नालो हूंदो। आयत जी माना पूरी थी वई। हाणे मां इन जी थोड़ी थोड़ी तशरीह तव्हां खे ॿुधाईंदो हलां। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो, ज़िक्र हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी प्यारी इबादत आहे, अहिड़ो प्यारो वज़ीफ़ो आहे, अहिड़ो प्यारो मशग़लो आहे जो जन शख़्सन मुंहिंजे महबूब करीम जे ज़िक्र खे पंहिंजे वास्ते हिर्ज़े जान बनायो आहे, तन खे अल्लाह ताला वॾो मक़ाम अता फरमायो। इएं समझो, इएं खणी समझो त ज़िक्र हबीब करण साईं हज़रत मौलाना गुलाम रसूल जो कम नाहे, मौलाना सूफी गुलाम हुसैन जो कम नाहे, हिन गरीब अब्दुर रहीम जो कम नाहे। ज़िक्र हबीब करण त मुंहिंजे रब्बुल आलमीन जी सुन्नत आहे, जो अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं सॼो ज़िक्र मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो आहे। मौलवी वेचारा छा ज़िक्र कंदा, आलिम वेचारा छा बयान कंदा, मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र जो हक़ अदा कयो आहे त रब्बुल आलमीन कयो आहे। अम्मा आशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा जेका मोमिनन जी माउ आहे, मुझे मुस्तफ़ा करीम जी कुंवार आहे, उन खां सहाबा किराम पुछंदा हा असां खे नबी करीम जे आदात जे लाइ, अफ़आल जे लाइ, किरदार जे लाइ, अफ़आल जे लाइ, अखलाक जे लाइ, खुल्क मुबारक जे लाइ ॿुधाए त सोने नबी करीम जो खुल्क कीअं हूंदो हो। बुखारी शरीफ जी हदीस पाक अम्मा आशा फरमाए थी कान खुल्कुहुल कुरान, और मुझे महबूब मुहम्मद करीम जे अखलाक जे बारे में सवाल करण वारा मुखा पुछी तो त नबी जो अखलाक अखलाक कीअं हो। मां तोखे कुछ कोन थी ॿुधायां, बस एतिरो ॿुधायां थी त सॼो कुरान करीम मुहम्मद करीम जो अखलाक आहे। खुदा जो कसम आहे, रसूलुल्लाह जे दीन खे समझो त सहाबा किराम समझो आहे, अहल बैत अतहार समझो आहे,
जेके नबी करीम जे घर में महबूब सां गॾु रहनि, जेके महबूब करीम जे मस्जिद नबवी में मुस्तफ़ा सां गॾु नमाज़ूं पढ़नि, जेके महबूब जे शहर मदीने में हबीब सां गॾु ज़िंदगी गुज़ारनि, जंहिंखां हबीब करीम जो लम्हो लम्हो कुझो कोन हूंदो हो, ज़र्रे ज़र्रे खां वाक़िफ़ हूंदा हा, महबूब जे उथण खां, महबूब जे वेहण खां, महबूब जे सुम्हण खां, महबूब जे खाइण पीअण खां, महबूब जे ख़ुशतबई खां, महबूब जे तमाम आदात अतवार खां लम्हे लम्हे वाक़िफ़ हा। उन्हनि खां वधीक ॿियो केरु बयान करे सघंदो? या वरी उहा रब जी ज़ात हस्ती बयान फरमाए जंहिं महबूब खे सरापा हुस्न अखलाक बनाए दुनिया ते रवानो फरमाए छॾियो। मोमिनो, मुसलमानो, रसूलुल्लाह जो ज़िक्र, दुरूद पढ़ंदा आहियो न? दुरूद छा हुनखे चवंदा हो सिंधी में? सलात शरीफ़। ॾाढे चो छा चवंदा हो? ॻाल्हाईंदा हलो, छा चवंदा आहियो? सलात शरीफ़। इहा सलात बि मुंहिंजे महबूब जो ज़िक्र आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मर्राकिईन। ओ मुंहिंजा बंदो, मां अल्लाह पाक तव्हांखे हुकुम थो ॾियां त अक़ीमुस सलात, नमाज़ क़ाइम कयो, व आतुज़ ज़कात, ज़कात ॾियो, वरकऊ मर्राकिईन, ऐं रुकू कंदड़नि सां माना जमात सां पढ़ंदड़नि सां गॾिजी जमात में नमाज़ पढ़ो। बार बार क़ुरान करीम में अल्लाह ताला नमाज़ जो हुकुम फरमायो आहे। एतिरे क़दुरु जेतिरो नमाज़ जो हुकुम आहे तेतिरो ॿियो कंहिंजो कोन्हे को। पर उन नमाज़ जी तकमील बि तॾहिं आहे जॾहिं अल्लाह पाक फरमाए थो, बीही क़याम कर, उन खां पोइ रुकू कर, उन खां पोइ सजदा कर, उन खां पोइ कुऊद कर। नमाज़ तो मां अल्लाह जे लाइ पढ़ी आहे, पर सॼा अरकान तुंहिंजा पूरा थी विया। एसी ताईं तुंहिंजी नमाज़ कामिल कान्हे जेसी ताईं मुंहिंजे महबूब जो ज़िक्र ख़ैर न कंदे। महबूब जो कहिड़ो ज़िक्र आहे? आख़िरी नमाज़ में अतहियात वरी पहुचंदो आहे, अल्लाहुम्मा सल्लि अला सैयदना मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला सैयदना मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुजादा इमाम मालिक जो को पंहिंजे मसलक मालिकी मज़हब जो इमाम आहे, उहो फरमाईंदो आहे ॿियनि इमामनि जी पंहिंजी मर्ज़ी, पर मां इमाम मालिक जी तहक़ीक़ात नमाज़ में अतहियात खां पोइ दुरूद पढ़णु फर्ज़ आहे। जेसी ताईं मुंहिंजे महबूब करीम जे मथां दुरूद न पढ़ंदे, इहो फर्ज़ अदा न कंदे, एसी ताईं तुंहिंजी निमाज़ ई कान थींदी। निमाज़ जे फर्ज़नि मां को फर्ज़ रहिजी वेंदो आहे त निमाज़ भॼी पवंदी आहे, कान थींदी आहे। भली हज़ार सहव जा सजदा कर, मुंहिंजा अदा रुगो फर्ज़ जी ताख़ीर में बि सजदो सहव जो पइजी वेंदो आहे। पर सजदे सहव खां मुंहिंजा अदा मसइले सम्झण जे लाइ जेकॾहिं फर्ज़ रहिजी वियो त निमाज़ न थींदी, तोड़े सहव कर। फर्ज़ निमाज़ लाइ ज़रूरी हूंदो आहे। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त अल्लाह जी इबादत निमाज़ जे फर्ज़ हुजण जे लाइ मां मालिकी मज़हब में दुरूद भी फर्ज आहे। ऐं दुरूद सलात छाहे? चओ ज़िक्र हबीब आहे। ॾाढे जो छाहे? ज़िक्र, ज़ोर सां ज़िक्र हबीबन करीमन जो ज़िक्र पाक आहे, रसूलुल्लाह जो ज़िक्र शरीफ आहे। जंहिं रसूलुल्लाह जो ज़िक्र कयो तंहिंजा बेड़ा ई पार थी विया। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब सां मुखातब थी करे ज़िक्र हबीब करण जी इब्तिदा करे थो, अलम नशरह लक सदरक। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब, छा असां तुंहिंजे सीने खे कोन खोलियो आहे? असां तुंहिंजे सीने खे कुशादो कोन फरमायो आहे? ख़ुदा जो कसम आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जो एॾो सीनो कुशादो आहे जो ॿई जहान महबूब जे सीने में आहिनि, पर अञा बि मुस्तफ़ा जो सीनो कुशादो आहे। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत सां मुंहिंजे हबीब जो ज़िक्र ख़ैर करे दुरूद शरीफ़ पढ़ंदो हलिजां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला फरमाए, अलम
नशरह लक सदरक, छा असां तुझे लाए तुझे सीने के कुशादो को न कयो आ, छा याने कुशादो कयो आ। इहो इस्तफहाम आ, उन खां बाद में अॻ में इनकार आ, उन खां पोइ हुन जे लाइ मुंहिंजा दोस्त तस्बीह सबूत बि जो न ॾियो वेंदो। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जो सीनो कीअं कुशादो फरमायो, उन जे लाइ हिस्सी तरह ऐं रूहानी तरह ॿई रिवायतूं अचनि थियूं। महबूब करीम अलैहिस्सलाम जे सीने खे कीअं थो रब्बुल आलमीन कुशादो फरमाए, उन जे बारे में मां तोखे थोरी वज़ाहत करे अॻिते हलां त तोखे सम्झ में मसइलो अची वञे। ॾिसो, अल्लाह ताला क़ादिर क़दीर आ। जेकॾहिं पंहिंजे मर्ज़ी ते अचे त बग़ैर पीउ जे पाक अम्मा मरियम जे पेट मां हज़रत चओ हज़रत ईसा खे पैदा करे। मां ईअं बि कंदो आहियां, अम्मा आहे पर अबो कोन्हे, ऐं का ईअं बि न त का जहिड़ी तेड़ी औरत आहे, पाक दामन औरत आहे जंहिंजो क़ुरान गवाही ॾे, पर रब चए थो त इहा बि हुनखे अम्मा त आहे न। मां रब ईअं बि आहियां जो आदम खे न को अबो न को अम्मा, बिना अबे अम्मा जे पैदा कयांसि। रब्बुल आलमीन ने पंहिंजे कुदरत जा सैंपल ॾेखारिया त मां ईअं बि करे सघंदो आहियां जो ईसा खे अबो कोन्हे अम्मा आहे, पर मां रब ईअं बि कंदो आहियां जो हज़रत आदम खे न को अबो आहे न को अम्मा आहे, उनखे बि पैदा फरमाईंदो आहियां। मुंहिंजा दुआ पंहिंजे कुदरत जो सैंपल ॾेखारियई, बाक़ी सॼे जहान खे अल्लाह ताला असबाब सां पैदा कयो। हाणे इन्ही ॿिनि मिसालनि खां बाद में दुनिया में को अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे अबो न हुजे अम्मा रुॻी हुजे, या जंहिंखे अबो अम्मा न हुजे? आहे को अहिड़ो? न कयो भला, हिकिड़े पासे थियो कोन्हे। पोइ कंहिंजो अबो जाइज़ आहे, कंहिंजो अबो नाजाइज़ आहे, पर अबो आहे। कंहिंजो हिलाल वारे तरीक़े सां, कंहिंजो नाजाइज़ तरीक़े सां। ख़ुदा पनाह ॾे, अल्लाह से सॼे जहान जी लॼ इज़त रखे चवामी। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, ही जहान असबाब जो आ, सबब पैदा कंदो आ। हालांकि ईअं बि कंदो आ जो बग़ैर सबब जे आदम खे न को अबो न को अम्मा, ईअं बि कंदो आ जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे रुॻी अम्मा पर अबो कोन्हे। ये ॿई सैंपल ख़ुदा ॾेखारिया, बाक़ी निज़ाम खे अल्लाह ताला सबब सां पैदा फरमाईंदो आ। महबूब करीम जे ज़ात बाबरकात खे जेकॾहिं ज़ाहिरी तरह अल्लाह ताला सीने खे चीरे खोले साफ न कराए, तब खुदा ताला कादरा जो मोहम्मद करीम ॼाईंदे ही पाका, चो मुस्तफ़ा ॼाईंदे ही महबूब जी ज़ात ही पाक। एतिरे क़द्र जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रुगो महबूब छा कुरान का पुछ अल्लाह ताला इरशाद फरमाए तो युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिजसा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम, तू मूंखे एॾो त प्यारो आहे जो मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो इरादो आहे। कहिड़ो इरादो आहे? मुंहिंजो ही इरादो आहे त मुस्तफ़ा करीम तुंहिंजे अहल बैत खे पाक कयां, अहिड़ो पाक कयां जो तुंहिंजे अहल बैत जे वेझो पलीती क़यामत ताईं कान ईंदी। तुंहिंजो अहल बैत पाक हूंदो। जो कंहिंजो शान आहे, चो अल्लाह साईं जो कंहिंजो शान आहे, अल्लाह साईं जो शान आहे जो पंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे अहिड़े नमूने सां पाण खे त पाक फरमाई, पर पस मुस्तफ़ा करीम जे अहल बैत खे बि पाक फरमाई। रब्बुल आलमीन ईअं बि करे, हाणे जे मुस्तफ़ा जे अहल बैत खे रब्बुल आलमीन पाक करे त महबूब करीम त अञा इन खां वधीक हक़दार आहे। जंहिंजे सदके ख़ानदान पाक आहे, उहो महबूब पाण सभिनि खां सॼे जहान खां वधीक पाक आहे। चओ मुंहिंजो मुस्तफ़ा पाक आहे, ज़ोर सां चओ मुंहिंजो हबीब पाक आहे, अहिड़ो पाक आहे जो कंहिं दुनिया जे पाकाईअ जी ज़रूरत ई कान्हे। पर रब्बुल आलमीन फरमाए थो मां अहिड़े तरीक़े सां मुंहिंजे महबूब जे लाइ हिकिड़ो मोजज़े जो इज़हार थो करायां जो दुनिया ॾिसे त मुहम्मद करीम तव्हां जहिड़ो असां जहिड़ो शक अथव छा?
चओ हिया फाड़े चओ न त मुस्तफ़ा असां मां कंहिं जहिड़ो हा ख़बर पवे ॾाढे चवण जो मक़सदु इहो आहे दिलि सां चवंदे त थोरी घणी जेका न ओसे पासे खां कलर वारी कट लॻी हूंदई सा बि लही वेंदई छो त मुल्क में मांधाण मची वियो आहे जाॾो काॾो फितना पैदा थी पिया आहिनि बेदीनी जो टोलो आहे बेदीनी जो दौर आहे माण्हुनि जा ईमान सलब कया था वञनि पिया मुंहिंजा दोस्त जेका बि ॻाल्हि कंदो करी ड्रिॼ न पंहिंजे मज़हब पंहिंजे अक़ीदे खे खुली बयानु कर त जीअं तुंहिंजो हियांव ठरे दुश्मन जो हियांव ॿरे चओ मुझे मुस्तफ़ा जहिड़ो दुनिया में ॾाढे चओ ॾाढे मुंहिंजे हबीब जहिड़ो केर भी ना है न को आहे न को थियो आहे न को थींदो न को क़यामत ताईं पैदा को कयो वेंदो रब करीम जे ज़ात बाबरकात जो तहैयो आहे रब्बुल आलमीन जो वाइदो आहे त बस हिकिड़ो मुहम्मद ठाहियो तम बि अहिड़ो ठाहींदुसि कोन अल्लाह साईं चओ जल जलालू पंहिंजे कुदरत में कादर आहे या न आहे खुदा खां का चेकिंग थींदी खुदा खां का पुछा थींदी रब्बुल आलमीन जे मथो को ऑडिटर आहे ऑडिट वारो आहे न पर पंहिंजे कुदरत सां पाण वाइदो फरमायो अथई त मां रब्बुल आलमीन पंहिंजे पाण ते इहो लाज़िम कयो आहे त मां ताक़त जे हूंदे कुदरत जे हूंदे पंहिंजे ताक़त जे बावजूद मां वाइदो थो कयां त मुहम्मद करीम जहिड़ो ॿियो न थींदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो क़ुरान फरमाईंदो आहे इन्नल्लाह ला युखलिफुल मियाद रब करीम जी ज़ात बाबरकात वाइदे खिलाफी को न फरमाईंदो आहे ॿिए हंधि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे मन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला केर वाजे को मां रब करीम खां कौल में वधीक सचो हुजे टे हंधि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो व मन अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा ओ केर वाजे जी अल्लाह खां वधीक ॻाल्हि सच्ची हूंदी उन सच्चे रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात जे कुदरत जो वाइदो आहे त मुहम्मद करीम जहिड़ो को न थींदो न ज़ात में न सिफ़ात में न शक्ल में न सूरत में न अखलाक में न किरदार में के भी पहलू में महबूब कंहिं जहिड़ो न आहे कंहिं जहिड़ो भला कुरान में जो लिखियो पियो आहे कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम कुल चो इन्नमा बेशक मां अना मां बशरुन बशर आहियां मिस्लुकुम तव्हां जे मिसल मुफ्ती साहब तूं थो चवीं त मुस्तफ़ा जहिड़ो केर कोन्हे ऐं क़ुरान थो चवे त मिस्लुकुम तव्हां जहिड़ो असांजो अक़ीदो को क़ुरान जे ख़िलाफ़ त कोन वेंदो इन बारे में तुंहिंजे आॾो मां वज़ाहत करे छॾियां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात सच फरमायो आहे असांजो बि इहो ई अक़ीदो आहे जेको आयत में आहे कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे थो फरमाए त मुंहिंजा महबूब तूं चओ कुल माना तूं चओ चओ बाबा कुल माना इन्नमा बेशक अना मां बशरुम मिस्लुकुम तव्हां जे बिसल बशर आहियां ओ मुंहिंजा दा हाणे ॻाल्हि आहे हिकिड़ो हूंदो आहे पंहिंजे तरफ़ खां चवणु ॿियो हूंदो आहे हक़ीक़त जो हुजणु हिकिड़ो हूंदो आहे पंहिंजे तरफ़ां चवणु चओ हिकिड़ो हूंदो आहे पंहिंजे ॾाढे चओ पंहिंजे हिकिड़ो हूंदो आहे पंहिंजे तरफ़ां चवणु ॿियो हूंदो आहे हक़ीक़त जो हुजणु हाणे इहे ॿई मिसाल तव्हांखे सम्झ में न ईंदा थोरी वज़ाहत कयां ॾिसो हज़रत यूनुस अला नबीना अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ीअ मां दरियाह में वियो दरियाह जे अंदरि मच्छी वात फाड़ियो मच्छीअ जे पेट में हलियो हुयो अल्लाह पाक हुकुम फरमायो मच्छीअ खे ही मुंहिंजी अमानत आहे हिन खे संभालजां अल्लाह पाक जो नबी अंदरि वञी थो चवे ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन
मशहूर दुआ है जेका कुरान करीम जे अंदर लिखी पई आ वज़न्नून इहो मच्छी वारो जॾहिं परेशान थियो मायूस थियो त पोइ ते चवे पियो ला इलाहा इल्ला अंत तोखां सवा ॿियो केरु माबूद कोन्हे मगर तूं ई माबूद आ इल्ला ऐ मुंहिंजा मौला मगर ही ॻाल्हि आ सुभानक तूं पाक आ इन्नी कुंतो बेशक मां थी वियुसि छा थी वे मिन ज़ालिमीन कुरान आ कुरान हजरत यूनुस तो चवे या अल्लाह तू रब्बा माबूदा मां त ज़ालिम थी वियुसि पूरे पाकिस्तान में पर पूरी दुनिया में जिथे भी मुसलमान ऐं आलिम रहनि था अवां कंहिं बि आलिम खां लिखायो त यूनुस खे ज़ालिम चवण जाइज़ आ या नाजाइज़ आ मां तो चवां को बि माईअ जो लाल कोन्हे जेको चवे त यूनुस ज़ालिम आ जेकॾहिं को बदबख्त चवे त यूनुस ज़ालिम हो या ज़ालिम आहे ख़ुदा जो कसम आहे ईमान खां ख़ारिज थी वेंदो इस्लाम खां निकिरी वेंदो काफ़िर थी वेंदो छाजे लाइ हू ज़ालिम कोन्हे पर कसर नफ़्सी जे करे हीणाए पजे करे हेठड़ाए पजे करे रब खे राज़ी करण जे करे पाण थो चवे इन्नी कुंतु मिनज़ ज़ालिमीन या अल्लाह मां त ज़ुल्म करे विधो आहे हू पंहिंजो पाण खे भली चवे पर असांखे चवणो कोन्हे ज़ालिम चवंदासीं काफ़र थी वेंदासीं ज़ालिम चवंदासीं निकाह भॼी पवंदो ज़ालिम चवंदासीं तलाक पइजी वेंदी ज़ालिम चवंदासीं जहन्नम जा हक़दार थी वेंदासीं पर जेकॾहिं को बेवकूफ़ चवे त क़ुरान में लिखियो पियो आहे पाण जो चवे थो सभु को चवंदो हू पाण खे भली चवे पर असां ज़ोर सां चओ असां साईं मझा को साईं चे बाबा फ़कीरो मां तव्हांजो ग़ुलाम आहियां बाबा मां तव्हांजो ख़ादिम आहियां बाबा मां तव्हांजो नौकर आहियां साईं मुंहिंजा महबूब तो चंड चीरे ॾेखारियो माण्हुनि खे शक थी पियो त मता अल्लाह आहे मुंहिंजा महबूब तो सिज वापसि वराए ॾेखारियो माण्हुनि खे शक थी पियो त मता इहो अल्लाह आहे मुंहिंजा महबूब तो पत्थरनि खे कलमा भराया मता माण्हू चवनि त अल्लाह आहे मुंहिंजा हबीब तो वण सॼा वण तुंहिंजे सॾ ते हली आया मता को तो में अल्लाह हुजण जो अक़ीदो रखे मुंहिंजा महबूब तो सां जानवरनि ॻाल्हायो उठनि तोखे सजदा कया मता माण्हू समझन त अल्लाह आ माण्हुनि जे दिमाग़ खे साफ़ करण जे लाइ चई ॿुधाए इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम मूंखे अल्लाह न भाइजो मां त यार तव्हांजे इंसाननि वारी शक्ल जहिड़ो इंसान आहियां अना बशरुम मिस्लुकुम मां तव्हांजे मिसल बशर आहियां इहो महबूब निवड़त ख़ातिर ताज़ीम ख़ातिर चयो असांखे जीअं ज़ालिम यूनुस खे चवण जो हक़ न आहे त अहिड़े तरीक़े सां असांखे बि मुहम्मद करीम खे पाण जहिड़ो बशर चवण जो हक़ या रसूल अल्लाह और मुझा दोस्तों अजीजो मां समझा तो हाणे पक्का तव्हां समझी विया हूंदो हाणे क़ुरान ते बि असांजो भरवसो आहे अल्हम्दुलिल्लाह पर उते महबूब पाण थो चवे अना बशरुम मिस्लुकुम मां तव्हांजे मिसल बशर थी आयो आहियां ऐं उहो बि पंहिंजे तरफ़ां कोन थो चवे रब थो चए कुल तूं चओ उन अल्लाह पाक जे चवण जे करे तमाम तफ़सीर जेके बि आहिनि अबान ॿारनि खे सवलो करे विहारियो मथे थी वियो पुट हिन पासे या हेठि लही वञो इते वेहो त चुप करे वेहो दुरूद मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम ॾाढे सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम अलैहि मुंहिंजा दाइहा जेका मूं ॻाल्हि कई आहे छो त तव्हां त माशा अल्लाह भरवसे करण वारा आहियो जेका बि ॻाल्हि ॿुधंदव चवंदव ठीकु आहे असांजे आलिम ॿुधाई आहे सची ॻाल्हि आहे पर मुखालिफ़ बि त आहिनि न हा बेदीन बि आहिनि न चवंदा मुफ्ती हथरादू ॻाल्हि ठाही आहे किथे आहे मां उन्हनि जे लाइ चवां थो अचो इन आयत जो तफ़सीर बेज़ावी खोलियो
इन आयत जो तफसीर कबीर खोलो, इन आयत करीमा जो तफसीर खाज़ना वारो ॾिसो, इन आयत जो तफसीर मौलाना काज़ी सनाउल्लाह पानीपती वारो तफसीर मज़ारी ॾिसो, तफसीर इब्न हब्बान ॾिसो, तफसीर तबरी ॾिसो। ये सब मोतबर तफसीर हन जो को 4ठी सदी जो आलिम आ, को 3 सदी जो आलिम आ, को 20 सदी जो आलिम आ, को 25 सदी जो आलिम आ, को 8 सदी जो आलिम आ। असां खां 800-900 साल अॻे गुज़री आहिनि। उन्हनि सभिनी आलिमनि जो इहो अक़ीदो आहे ऐं लिखियो अथनि पंहिंजे तफ़सीरनि में त कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम वारो कौल नबी करीम सिर्फ़ ताज़ीम जे ख़ातिर चयो आहे, निवड़त जे ख़ातिर चयो आहे, माण्हुनि जे मुग़ालते खे दूर करण लाइ चयो आहे त जीअं माण्हू मूंखे अल्लाह न सम्झनि, अल्लाह जो रसूल सम्झनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छो त इन आयत में अॻिते वज़ाहत बीठी आहे, इन ख़ुदि आयत में अॻिते वज़ाहत बीठी आहे त जीअं ख़बर पए त मां अल्लाह न आहियां, अल्लाह जो रसूल आहियां। दुरूद पढ़तो कयो, उहा आयत जा लफ़्ज़ बि ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला फरमाए तो कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया, अगते अन्नमा इलाहुकुम इलाहुम वाहिद। मां मोहम्मद करीम तव्हां जे आॾो इहा बि वज़ाहत करे थो छॾियां त तव्हांजो ऐं मुंहिंजो अल्लाह हिकु आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ॾाढे चओ। सुभान अल्लाह। वज़ाहत थी वई, सफ़ाई थी वई। महबूब पाक जी लाइ इहो आयत ते असांजो बि अक़ीदो आहे, पर असांखे चवण जो हक़ छाजे करे, इन्हीअ जे करे असांखे हक़ नाहे जो जेका ॻाल्हि ताज़ीम ख़ातिर मुस्तफ़ा चई आहे, निवड़त ख़ातिर मुस्तफ़ा चई आहे, मुंहिंजे महबूब करीम पंहिंजे लाइ चयो आहे, उहा असांखे चवणी नाहे। ऐं ॿियो बि तोखे दलील पेश कयां, ॿिए नबी जो, ॿिनि नबियनि जी शाहिदी हुजे। दुरूद पढ़ त मां तोखे अल्लाह जो क़ुर ॿुधाईंदो वञा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। जॾहिं अल्लाह पाक आदम अलैहिस्सलाम खे मुजादा जन्नत मां कढियो, अल्लाह जो नबी जन्नत खां ॿाहिरि आयो, दुआ घुरियईं, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना ओ मुंहिंजा मौला ज़लमना, मां पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो आहे, अनफुसना पंहिंजे वजूद जे मथां, व इल्लम तग़फिर लना तू न बख़्शींदे लनकूनन्न मिनल खासिरीन। या अल्लाह मां टोटे वारनि मां, घाटे वारनि मां थी वेंदुसि। हाणे ॾिसो नबी पाण खे ज़लमना में ज़ालिम बि सॾे थो, खासिरीन वारो बि सॾे थो, पर कंहिंखे बि ताक़त नाहे जो आदम अलैहिस्सलाम खे ज़ालिम चवे या आदम अलैहिस्सलाम खे खासिरीन मां शुमार करे। मुंहिंजा प्यारा दोस्त, हू पाण खे भली चवे, रब खे रिझाइणो आहे, पर जेकॾहिं उन्हीअ ॻाल्हि ते जीअं रब्बुल आलमीन हुनखे चयो त हीअ दुआ पढ़ो, ईअं चई असां बि चवंदासीं त गुनाहगार थी पवंदासीं। हिकिड़ो तोखे नुक़्तो इन में ॿुधायां, तोखे जल्दी सम्झ में ॻाल्हि अची वेंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾियारियो, आदम अलैहिस्सलाम दाणो खाधो, छा कीअं चयो आदम अलैहिस्सलाम दाणो खाधो, अल्लाह झलियो होसि त न खा, छा फरमाईंसि त न खा, खाधई। ज़ाहिर में चइबो त बेफ़रमानी थी पई, रब चयो त लह निकिर जन्नत मां, ठीकु आहे। वरी आदम खां पोइ, आदम जे इन मामले खां अव्वल, पोइ उन बलक अव्वल इब्लीस खे चई त सजदो कर। आदम खे सजदो कर, न कई। अल्लाह से फरमायो फखरुज, निकर। हाणे ॾिसो, आदम बि ग़लती कई, माज़अल्लाह, मां ग़लती सिर्फ़ तव्हांजे सम्झाइण जे लाइ थो चवां, नबी ग़लती खां पाक आहे। सुभान अल्लाह। आदम अलैहिस्सलाम ज़ाहिर में इहा ख़ता कई, रब चयोसि न खा, खाधई। इब्लीस खे सजदो कर, न कयई। जहिड़ी ख़ता हेॾे तेड़ी ख़ता होॾे।
अगते हली आदम सां ठाह थियो, वरी इब्लीस सां अञा ताईं ठाह कोन थो थिए ऐं क़यामत ताईं कोन थींदो। छो? सुभान अल्लाह। सिंधी में चइबो आहे ॿिअखियाई। छा चवंदा हुआ दा? ॾाढे चओ छा चवंदा हो? ॾाढे चओ ॿिअखियाई। यार कमाल आहे, असां ॿ ॼणा तो वटि आयासीं, हिकिड़े खे पाणी पीआरी, ॿिए खे सलाह ई कान कई। असां ॿ ॼणा तो वटि आयासीं, हिकिड़े खे पाणी पीआरी, ॿिए खे सलाह ई कान कई। असां ॿिनि जो ॾोहो हो, हिकिड़े खे बशकुई, ॿिए खे कोन बशकुई। ॿ असां सवाली आयासीं, हिकिड़े खे ॾिनी, ॿिए खे ॾिनी कोन। इहा आहे ॿिअखियाई। अलाह पाक ॿिअखियाई खां पाक आहे, पर हाणे ज़ाहिर में त ॾिसजे थो ॾोह ज़ाहिरी तरह आदम खां बि थी वियो, जो दाणो खाधई उनखे तड़े वरी बशके छॾियईं। अलाह पाक जो ॾोह इब्लीस बि कयो, उनखे अहिड़ो तड़ियईं जो वरी वरी न आयो। छो भला? इहा ॿिअखियाई छो? इहो मसइलो सम्झ में अची वई त इंशा अल्लाह ताला तुंहिंजा बेड़ा ई पार थी वेंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾुखियो बि कोन्हे, सवलो आहे, सिखजा। हाणे दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ त मसइलो ॿुधायां। اللهم صل على سيدنا مولانا اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وازواجه وبارك وسلم عليه। मुंहिंजा फर्क रुगो हुआ, आदम खां बि लग़्ज़श थी, इब्लीस खां बि ख़ता थी। आदम खे बख़्शे छॾियईं, इब्लीस खे कोन बख़्शई। सबबु कहिड़ो हो? इहा ॿिअखियाई कान्हे, बल्कि हक़ीक़त ही आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो प्यारो नबी उन दाणे खाइण खां पोइ पिशेमान थियो, चवे पियो रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। ओ मुंहिंजा मौला, ख़ता थी वई आहे, ग़लती थी वई आहे, मूं पाण ते ज़ुल्म कयो आहे, मूंखे माफ़ कर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात चवंदो आहे, जेको मूं ॾे रुजू थींदो आहे, मोटंदो आहे, उनखे बख़्शींदो आहियां। बेटा हिसाब तर्जुमानी करे थो त पाए पांद गिचीअ में अंगण जे बे अचन, अवगुण ऐब कचाइयूं ढकण थी ढकजन। पो तोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन में धरा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह कर, पर ॾाढे कर। नारे तोड़ी लख हुजन, नारे रिसालत, रसूल अल्लाह, नारे तहकीक, नारे हैदरी। या अली अल मुर्तज़ा। वेहो बाबा, वेहो, साईं अची विया, वेहो, वेही रहो न बाबा, हाणे साईं अची विया, वेहो वेहो। मुझे दुरूद हबीबन करीमन ते पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व सल्लम। दुरूद पढ़ो। اللهم صل على سيدنا مولانا محمد اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه। अदा जेको निवड़त करे, हेठां ही करे, माफ़ी वठण अचे, तंहिंखे माफ़ कजे या न? कारियूं, कोझूं, कोवड़ियूं, मूर न मोचारियूं। वाह सोना लतीफ़, ॾाढे चओ सुभान अल्लाह। कारियूं, कोझूं, कुवड़ियूं, मूर न मोचारियूं, वठी वेठियूं वाट ते खिखीअ जूं खारियूं। हाणे उन्हनि जूं आरियूं समेरीअ ॿियो केरु सहे। सुभान अल्लाह। सूह विञायम सूमरा, मुझो कोझो चुम कमाल, वञा कीअं वतन ॾे वठी हेड़ो हाल। हाणे जान बॾेज जमाल, तपसां मोह महबूब जो। सूह विञायम सूमरा, मुझो मेरो मुंहुं थियो, हाणे वञण उत पियो में जिते हलण नाहे हुस्नरी। आदम अलैहिस्सलाम निवड़त कई, आदम अलैहिस्सलाम निहठाई कई। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब राज़ी थी पियो त जेको हाणे आण मञे तंहिंसां झेड़ो कहिड़ो आहे। आदम तो मूंखे परचायो
आयो आ हाणे हलिया तमा रब करीम तोखे उहो मकाम ॾियां अहिड़ो परचायई अहिड़ो परचायई अहिड़ो परचायई अहिड़ो राज़ी कई जो आदम जे पुठीअ मां किरोड़े पैगंबर पीर नबी वली गौस पैदा थी विया सुभान अल्लाह सुभान अल्लाह 1.25 लख तो नबियन जो थियो न बाबा ॻाल्हाईंदा हलो 1.25 लख नबी त पैदा थिया न आदम जे पुठीअ मां वरी उन जे पुठियां पोइ सहाबी पैदा थिया गौस पैदा थिया कुतुब पैदा थिया वली पैदा थिया अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा जवान पैदा थिया हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जहिड़ा जवान पैदा थिया साईं आशिक़ अली शाह जहिड़ा जवान पैदा थिया सुभान अल्लाह पैदा थिया अल्लाह के अहिड़ो राज़ी कई अहिड़ो परचाई रब करीम जी ज़ात राज़ी बि थी पियो हुन जे पुठीअ मां किरोड़े साले बना पैदा फरमाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह छाजे करे चो आण मञई चो छाजे करे अबा आण मञे छा कई रब्बना ज़लमना अनफुसना बस बाप साईं गलती थी वई माफ़ कर भला हुन खे छो न माफ़ कई ॿिया ख्याई वारी ॻाल्हि अल्लाह साईं फरमाए मा मना का इज़ अमरतुका पिटिया कहीं तोखे झलियो मां जॾहिं चयो मां त सजदो कर मां मना क तोखे कहीं झोलियो छो न कई जागो साला निंड अथव निंड अथव सुभान अल्लाह अल्लाह साईं पुछे थो छो न सजदो कई मां आदम खे मां चयो जो मां हेॾे छो न सजदो कई वर्दी ॿुधो कंजर जी नाराज़ न थिजो न सही न असां तव्हांजो आहे यार मतिलबु हुन शैतान खे कंजर चवण ते कावड़ त कान थी लॻेव न हाणे वर्दी ॿुधो छा थो चवे इन्नक अग़वैतनी हाणे शैतान वर्दी थो चए इन्नक अग़वैतनी ओ मौला मां कीअं सजदो कयां तो ई त मूंखे गुमराह कयो तौबा नऊज़ बिल्लाह हादी केरा ॾाढे जो हादी केरा अल्लाह गुमराह केरु कंदो आहे हादी भी अल्लाह वा हकीकत गुमराह भी अल्लाह पाक उन खे कंदो आहे जेको ज़िद हठ असद कंदो आहे हाणे अल्लाह खे तो चवे इन्नका अग़वैतनी ओ मौला तो ई त मूंखे गुमराह कयो आदम जो हिन जो फ़र्क़ु सम्झी वियो हुन निवड़त कई त मुंहिंजा मौला जो छणो हो सो थियो माफ़ कर ॾोह मुंहिंजो आहे हुन तकब्बुर करे फेराए रब करीम जे दरबार खे ॾोही ठाहियो त तो ॾोही कयो आहे रब्बुल आलमीन फरमा तोखे माफ़ी आहे कान का माफ़ी उन खे आहे जेको पाए पांद गिचीअ में अङण जे अचनि अवगुण ऐब कचाइयूं ढकण थी ढकजनि पोइ तोड़ी लख हुजनि तब माफ़ियूं ॾिजनि में धरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे इनखे ॿिया ख्याई कोन चइबो बल्कि हुन जो पंहिंजो तकब्बुर चइबो गुरूर चइबो वॾाई चइबी हिकिड़े पासे निवड़त आहे यानी आदम निवड़त कई ॿिए पासे तकब्बुर ऐं गुरूर आहे नतीजो निकितो जंहिंखां हुन खां बि गता थी हुन खां बि ख़ता थी पर हिकिड़े ख़ता वारे निवड़त कई त मुंहिंजा दार नबी न थियो बल्कि नबियनि जो बाबो बणिजी वियो सुभान अल्लाह ॿिए वरी तकब्बुर कयो गुरूर कयो वॾाई कई अहिड़ो तरजी वियो तोड़े असांजो संगती आहे तब कमल जो हे बड़ा शैतान तब गारियूं गिलाऊं कंदा हुउसि पिया तोड़े यार हुआ असांजो पग बट यार अब बीहो छो था वेठा नथा रहो महिरबानी कयो वेहो हेॾो जाइ घणी पई आहे हिते बीहो न वेही रहो सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व तस्लीमा ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हाणे मां सम्झां थो तव्हांखे मसइलो सम्झ में अची वियो हूंदो रब्बुल आलमीन जो वाइदो सचो आहे त मुहम्मद करीम जहिड़ो ॿियो पैदा कोन कंदुसि
सुभान अल्लाह। आयत बि सची आहे, कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम, इहा बि आयत सची आहे, पर इन जो मतिलबु इहो कोन्हे त असां जहिड़ो आहे, बल्कि अल्लाह पाक हबीब खे निवड़त सेखारण जे लाइ त जीअं ॿियनि खां शक शुबो लही वञे मतां मूंखे अल्लाह सम्झो, ईअं चओ, पर हक़ीक़त में मुस्तफ़ा असां जहिड़ो नाहे। नाहे साईं, चओ असां जहिड़ो नाहे। मुंहिंजे महबूब करीम खां अॻु में 1.25 लख नबियनि जे दरबार में जिब्रील हाज़िरी ॾींदो हो। केरु हाज़िरी ॾींदो हो? अल्लाह जा अहकाम, अल्लाह जा कलाम, अल्लाह जा क़ुरान, किताब, तौरेत, इंजील, ज़बूर, सहीफ़ा वग़ैरह रब्बुल आलमीन जे तरफ़ खां जेके हूंदा हुआ, जिब्रील ईंदो हो, खणी ईंदो हो, ऐं नबी हुनखे ईअं ॾिसंदा हुआ जीअं तूं असां पाण खे ॾिसूं था। ज़ाहिरी ज़ोर तोड़े जिब्रील नबी जे साम्हूं वेठो आहे, नबी ॾिसंदो, पर ॿियनि खे ॾिसण में कोन ईंदो। जेको 1.25 लख नबियनि वटि आयो, हिकिड़े भेरे हबीब जी दरबार में वेठो आहे। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। महबूब साईं फरमायो तो या जिब्रील हल रअयत मिसली, ओ जिब्रील आदम खां वठी करे अची पियो, नबी 1.25 लख त ॾिठई, पर ॿिया बि लखे किरोड़े हसीन जमील ॾिठई। जिब्रील अॼु सच ॿुधाए।